नाज़िन भान सईदाबाद में नकली कोल्ड्रिंक्स जो आज़ार वधी वियो जे सबब केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। इन वक्त असां मौजूद आहियूं भान सईदाबाद में। भान सईदाबाद वज़ीर सिंध जो आबाई शहर आहे। हिते नकली पेप्सी बोतलुनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिंजे करे हिते काफ़ी नकली बोतलुनि जे करे बीमार माण्हू वधी विया आहिनि। ऐं उन जे करे अॼु असां हिते पेप्सी बोतलुनि जे एजेंसी जे मालिक आसिफ शाहानी ऐं हिते ह्यूमन राइट्स ज़िले जामशोरिया सदर ऐं सूबाई सिंध जा फिनांस सेक्रेटरी मौजूद आहिनि। अचो त वधीक इन नकली बोतलुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं हितां पेप्सी जे एजेंसी जे मालिक ऐं ह्यूमन राइट्स वारनि सां। जी त असांखे कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते ख़बरूं वायरल थियूं त पंहिंजो बोतलूं 2 नंबर हली रहियूं आहिनि। असां इन करे 7 एजेंसी वारनि सां बि मिलिया आहियूं, हिते भान सईदाबाद एजेंसीअ ते मिलिया आहियूं। असांखे ख़बर पई आहे त 2-2.5 सालनि खां वठी हिते भान सईदाबाद में नकली बोतल जो वॾो कारोबार थो हले। हिते अचे माल स्टॉक था कनि, जेको अचे थो मुल्तान खां अचे थो, हिते अची उहो स्टॉक था कनि ऐं हितां खां पोइ वरी मुख़्तलिफ़ शहरनि में हू सप्लाई था कनि। जेके ॿाहिराड़ीअ जा ॻोठ आहिनि, ॿिया आहिनि, टिया आहिनि, असुल में उहा बोतल उन्हनि खे पए थी सफ़ा सस्ती, छो त उहो 2 नंबर आहे। इन करे जेको आहे सो हू ॻोठनि में सप्लाई था कनि ऐं माण्हू वठी उहो जेको आहे बोतलूं पीअनि था, जंहिंजे करे असांजे हिन सॼे इलाइक़े में वॾो नुक़सानकार साबित थियो आहे। जे चंद माण्हुनि पंहिंजे पैसनि कमाइण जी लालच में अची 2 नंबर जूं बोतलूं सॼे शहर में डिस्ट्रीब्यूट कयूं अचे ऐं नतीजो इहो निकितो जो जेके पाड़नि में दुकान नंढा नंढा गिटियुनि गिलियुनि में उते त माण्हू खे ख़बर ई कान्हे, उतां नंढड़ा ॿार उहे नकली बोतलूं पीअंदे ऐं बीमार थी पिया। लास्ट ईयर त इहो वॾो ज़ुल्म हलियो, उनजे ख़िलाफ़ असां इलाही सियासी जेको आहे सोशल कंपेन हलाई जेको आहे सोशल मीडिया ते। ही नकलियूं बोतलूं आहिनि जेके पूरे सिंध में सप्लाई थियनि थियूं। साईं मुराद शाह खे खपे त पंहिंजे सिंध अबाई जो तक आहे जेको 2 नंबर बोतलूं पूरे सिंध में सप्लाई थियनि था, बराए महिरबानी तव्हां पंहिंजे अबाई शहर खे ॾिसो ऐं थोरो ध्यानु कयो। ऐं हिते माना जेके माण्हू बीमारियूं थियनि था ऐं घणो कुझु थिए थो, हिननि मां ज़्यान थो थिए 2 नंबर बोतलुनि मां। कैमरामैन मोहम्मद अली मेमन सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, मेहरान टीवी, भान सईदाबाद।